बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। माय नेम इज़ मोहम्मद शरीफ। यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। अज जी क्लास में असीं फ्यूचर कंटिन्यूअस टेंस के मुतालिक़ सिखंदासूं। लेकिन हिन वीडियो के स्टार्ट करण खां पहिरीं अवां सां गुज़ारिश कंदसि जेकॾहिं असांजो चैनल अञा ताईं अवां सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ बेल आइकन वारे बटन ते क्लिक करो। इन सां असांजी जेको नेक्स्ट अचण वारी वीडियो आहे इन जो अव्हांखे नोटिफिकेशन मिली वेंदो ऐं हिन वीडियो खे अव्हां लाइक करियो। असां पंहिंजे कोर्स खे वधाईंदे फ्यूचर कंटिन्यूअस टेंस में फ्यूचर कंटिन्यूअस टेंस सां हाज़िर आहियूं। हिन क्लास में असीं इन जे मुतालिक़ पढ़ंदासीं। हिन ज़माने में असां अहिड़े वक़्त जी ॻाल्हि कंदा आहियूं जेको ईंदड़ वक़्त में हली रहियो हुजे, यानी कि फ्यूचर कंटिन्यूअस टेंस हिकु अहिड़ो ज़मानु आहे जंहिंमें असां हर उहा ॻाल्हि कंदा आहियूं जेका ईंदड़ वक़्त में हली रही हुजे, तंहिंखे असीं चवंदा आहियूं फ्यूचर कंटिन्यूअस टेंस। इन जी जेको सिंधी में सुञाणप आहे, कंहिं बि जुमिले जे आख़िर में रहियो हूंदसि, रही हूंदी, रहिया हूंदा वग़ैरह अचे, अहिड़ा तरह जा जुमिला अचनि, तिन खे असीं छा चवंदा आहियूं? ही आहिनि फ्यूचर कंटिन्यूअस टेंस जा जुमिला। जीअं त तव्हां कार हलाए रहिया हूंदा, असद तव्हांखे ॾिसी रहियो हूंदो। हिते अव्हां ॾिसो ॿ जुमिला असां अहिड़ा लिखिया आहिनि जिन मां असांखे ईअं पियो महसूसु थिए त ही जुमिला ईंदड़ वक़्त में हली रहिया हूंदा, यानी कि कम में मुश्तमिल हूंदा। त अहिड़नि तरह जे जुमिलनि खे असीं फ्यूचर कंटिन्यूअस टेंस जा जुमिला चई सघूं था। स्टार्ट करियूं था अफर्मेटिव खां। अफर्मेटिव उन्ही खे चवंदा आहिनि जेके हाकारी जुमिला हुजनि, तंहिंखे असीं अफर्मेटिव चई सघूं था। जंहिंजी इंग्लिश में फॉर्मेशन आहे, सभ खां पहिरीं सब्जेक्ट हुजे, पोइ शल या विल ऐं पोइ बी लास्ट फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब, लास्ट में ऑब्जेक्ट हुजे। हाणे असां शल ऐं विल जी ॻाल्हि करियूं त असां हिन जो यूज़िस नेक्स्ट, यानी कि जेको असां फ्यूचर इंडेफिनेट टेंस में सेखारे आया आहियूं। शल जेको आहे अव्हां आई सां वुई सां इस्तेमालु करे सघो था, लेकिन अव्हांखे को कमु करण जो पको यकीन हुजे त अव्हां आई विल बि इस्तेमालु करे सघो था। एग्ज़ाम्पल्स वठूं था। आई शल बी मेकिंग अ प्लान। आई शल बी मेकिंग अ प्लान। हिते ॾिसो सब्जेक्ट में असीं आई ॾिनोसीं, शल या विल मां आई आहे त असां शल ॾिनोसीं, बी असां ॾिनोसीं फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब, यानी कि मेक जो मेकिंग कयोसीं, ऐं ऑब्जेक्ट में असीं प्लान खे रखियोसीं। हाणे अव्हां हिते ॾिसी सघो था त हीउ जुमिलो जेको आहे उहो अफर्मेटिव जो आहे ऐं इहो जेको असां जुमिले खे चई सघूं था, हीअ आहे फ्यूचर कंटिन्यूअस टेंस जो जुमिलो। नेक्स्ट एग्जाम्पल, यू विल बी डिसाइडिंग अबाउट माई प्लान। दे विल बी वेटिंग फॉर योर डिसाइड। ऑल स्टूडेंट्स विल बी स्माइलिंग ऑन योर गुड डिसीजन। हाणे हिते ॾिसो ही मुख़्तलिफ़ तरह जा सेंटेंस आहिनि जिन जी मदद सां असां छा कयोसीं, यानी कि फ्यूचर कंटिन्यूअस टेंस जे जेको ही फार्मूला आहे, इन जी मदद सां असां ही जुमिला ठाहिया आहिनि ऐं अव्हां बि इन जा केतिरा ई जुमिला ठाहे सघो था। उमेद करां थो त अव्हांखे अफर्मेटिव सम्झ में अची वियो हूंदो। इन में एॾी का ॾुखी ॻाल्हि या एॾी का मुश्किल ॻाल्हि न आहे। सभ खां पहिरीं असांखे सब्जेक्ट इस्तेमालु करिणो आहे, पोइ शल या विल, पोइ बी, पोइ फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट इस्तेमालु करिणो आहे। जीअं त असां पहिरीं ॿुधाया आहियूं त हिन जुमिले खे असीं कीअं ठाहियो आहे। उमेद करां थो त अव्हांखे अफर्मेटिव क्लियर थी वियो हूंदो। ॻाल्हि करियूं था नेगेटिव जी। नेगेटिव हर उन जुमिले खे चवंदा आहियूं जंहिंमें नाकारी जी ॻाल्हि कई वई हुजे, जंहिंजी फॉर्मेशन आहे सब्जेक्ट खां पोइ शल नॉट या विल नॉट, पोइ बी फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब ऐं लास्ट में ऑब्जेक्ट। जंहिंजा मिसाल असां कुझु वठूं था, मिसाल जी मदद सां सम्झण जी कोशिशि करियूं था त सॉरी हिते आई शल थींदो, आई शल नॉट बी मेकिंग अ प्लान। ठीकु आहे, हिते आउं सब्जेक्ट विसरी वियो, लेकिन आई शल नॉट बी मेकिंग अ प्लान करे छॾियो या वी शल करे छॾियो, छो जो हिते शल लाइ असां यू शल कोन था चई सघूं, इन लाइ आई शल या वी शल असां चई सघूं था। हिते ॾिसो सब्जेक्ट आहे यू विल नॉट बी डिसाइडिंग अबाउट माई प्लान। हिते बि ॾिसो असांखे छा करिणो आहे, असांजो जेको सेंटेंस आहे सेम ई आहे, लेकिन असांखे फ़क़ति नॉट जो ऐड करिणो आहे, यानी कि शल या विल खां पोइ असांखे छा ऐड करिणो आहे, नॉट ऐड करिणो आहे। छाजे लाइ त असां जेको जुमिलो आहे असां नेगेटिव जी तरफ़ वठे वञूं पिया, यानी कि जुमिले खे असीं नाकारी बणाइण लाइ असांखे छा करिणो आहे, सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो करिणो आहे। छो जो असांखे फार्मूले में नॉट ॾिनो वियो आहे। सवालिया उन जुमिले खे चवंदा आहिनि जंहिंमें असां खां को सवाल कयो वियो हुजे या असां कंहिंखां सवाल करियूं था। असां सवाल उन खे चवंदा आहिनि जेकॾहिं को असां खां सवाल करे त असांखे उन ॻाल्हि जो जवाबु ॾियणो हुजे। अहिड़ी तरह जे जेके जुमिला आहिनि तिन खे असां सवालिया चई सघूं था। जंहिंजी फॉर्मेशन आहे, सभ खां पहिरीं असांखे शल या विल इस्तेमालु करिणो आहे, जंहिंखां पोइ सब्जेक्ट, पोइ बी, पोइ फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब, लास्ट में ऑब्जेक्ट ऐं क्वेश्चन मार्क।
जंहिंजा मिसाल वठूं था, मिसाल सेम ई हूंदा, शैल आई बी मेकिंग अ प्लान। ठीकु आहे, हाणे छा कयोसीं, आई यानी कि सब्जेक्ट आहे, इन खां पहिरीं असीं शैल खे इस्तेमालु कयोसीं ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क ॾिनीसीं। बाक़ी असांजो सेंटेंस सेम ई आहे। उमेद करां थो त तव्हांखे हीअ बि क्लियर थी चुको हूंदो त इंट्रागेटिव असीं कीअं ठाहियूं था। इंट्रागेटिव ठाहिण लाइ असांखे सभ खां पहिरीं शैल या विल खे इस्तेमालु करिणो आहे, जंहिंखां पोइ सब्जेक्ट ऐं लास्ट में असांखे क्वेश्चन मार्क ॾियणी आहे। बाक़ी जेको असांजो जुमिलो आहे सेम ई हूंदो, लेकिन हिते आउं हिकु ॿी ॻाल्हि क्लियर कंदो हलां त जेको आहे शल ऐं बी जे विच में अव्हांखे सब्जेक्ट इस्तेमालु करिणो आहे। उमेद करां थो त अव्हांखे हीअ बि क्लियर थी चुको हूंदो त शल ऐं विल किथे इस्तेमालु कयो वञे थो ऐं जेको इन में यानी कि फ्यूचर जेको कंटिन्यूअस टेंस आहे इन जे अंदरि असीं इंट्रागेटिव कीअं ठाहे सघूं था। हिते असां इंट्रागेटिव जा ही जेके जुमिला आहिनि इहे ठाहिया आहिनि। जीअं ॾिसो, विल यू बी डिसाइडिंग अबाउट माय प्लान। ठीकु आहे, लास्ट में असांखे क्वेश्चन मार्क ॾियणी आहे। हाणे पहिरीं असां विल खे इस्तेमालु यानी कि हेल्पिंग वर्ब खे इस्तेमालु कयोसीं, पोइ सब्जेक्ट खे, पोइ बी, पोइ डिसाइडिंग यानी कि जेको आहे वर्ब खे इस्तेमालु कयोसीं ऐं हिन तरह सां असां हीउ जुमिलो ठाहियोसीं। उमेद करां थो त अव्हांखे फ्यूचर कंटिन्यूअस क्लियर सम्झ अची वियो हूंदो त जंहिंमें अफर्मेटिव जो फार्मूलो कहिड़ो आहे ऐं इन जी मदद सां असां कीअं जुमिला ठाहे सघूं था, नेगेटिव जो फार्मूलो कहिड़ो आहे ऐं इन जी मदद सां असां कहिड़ा जुमिला ऐं इंट्रागेटिव हींअर सिखियोसीं। उमेद तव्हांखे सभई क्लियर थी वियो हूंदो, लेकिन अव्हांखे अगरि का किथे परेशानी हुजे या का ॻाल्हि सम्झ न आई हुजे या अव्हांखे को जुमिलो सम्झ में न आयो हुजे या अव्हांखे को जुमिलो ठाहिण में परेशानी या अव्हांखे दिक़त हुजे त अव्हां असांखे कमेंट में पुछी सघो था ऐं या त असांखे व्हाट्सअप ते पुछी सघो था। इनशाला हाणे असां नेक्स्ट क्लास में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा।